शान सिंध जो अजरक टोपी जिंदाबाद पंहिंजी सकाफत शान सिंध जो लॻाइंद नारा सारी सिंध वारा लॻाइंद नारा सारी सिंध वारा सिंध रहे सदा शान अजरक टोपी जिंदाबाद जिंदाबाद अजरक टोपी सिंध जी सकाफ़त टोपी अजरक ॾियारे मल्हाइण लाइ जिते हर सिंध वासी सरगर्म आहे उते 8 महीना अॻु जुड़ंदड़ नई पार्टी पाक सरज़मीन पार्टी पंहिंजी पहिरीं सकाफ़ती ॾियारे खे मरकज़ी सेक्रेटरिएट पाकिस्तान हाउस में सकाफ़ती रंगनि ऐं रागनि सां भरपूर नमूने मल्हायो। पार्टी अगवान अनीस खाइम खानी जो चवणो त हिननि अॻु जिते सियासत कई उते नफ़रतूं पैदा कयूं हुयूं हो माज़ी खे तब्दील करे मोहबत जो पैगाम ॾियनि था ऐं हर ज़बान ॻाल्हाईंदड़ खे सिंधी अजरक टोपी जो एहतराम करण जी हिदायत कनि था जॾहिं त खेनि बि गले लॻायो वञे। मुझी ख्वाहिश है सिंध पाकिस्तान जो एड़ो सूबो आहे जो पाकिस्तान के 67% रिन्यू ॾिनो आहे तो मुझी ख्वाहिश है सिंध तरक्की करे सिंध जा माण्हू तरक्की करे अजरक ऐं टोपी वारा तरक्की करनि। असां तो सिंधी आहियूं सिंध धरती जा पुट आहियूं और असांखे ख़ुशी आहे ये अजरक असांजी आहे टोपी असांजी आहे असांजी सकाफ़त आहे असांजो कल्चर आहे असां ते इन टोपी ते इन अजरक ते फ़ख्र आहे। PSP अगवान इशफाक मंगी जो चवणो त सकाफ़त ॾींहं ते हू ईद मसल सम्झनि था तंज़ीमी कम खां फारिग थी हू हिन तरफ़ वधीक ध्यानु ॾींदा। पाक सरज़मीन पार्टी पहिरियों दफ़ो छो जो अञा असांखे 7-8 महीना थिया आहिनि पार्टी खे लेकिन पहिरियों दफ़ो अॼु पाकिस्तान हाउस में हिते कराची जेका असांजो मरकज़ आहे हेड ऑफिस आहे भरपूर तरीक़े सां जेको आहे शान और शौक़त सां अॼु कल्चर डे मल्हाए रहिया आहियूं। हिन में तव्हां ॾिसो था उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधी ॻाल्हाईंदड़ सभु हिते कराची जा जेके बि हिते रहवासी आहिनि उहे सभु हिते मौजूदु आहिनि सभिनि जो सिंध सां तालुक़ु आहे सभु सिंधी आहिनि ऐं यकीनन हीअ असांजी पंहिंजी सकाफ़त आहे पंहिंजो कल्चर आहे ऐं उनजी हिफ़ाज़त करण बि असांजो फ़र्ज़ु आहे उन्हनि जी ख़ुशी मल्हाइण बि असांजो फ़र्ज़ु आहे ऐं असां सभिनी खे बल्कि दुनिया में जिते बि जेके पाकिस्तानी रहनि था ऐं दुनिया जे माण्हुनि खे असां इहो मैसेज बि ॾियणु चाहियूं था त असीं पंहिंजी सकाफ़त सां प्यार था कयूं ऐं सिंधी माण्हू ख़ासि तौर ते जीअं असां पंहिंजी ॿोली सां प्यार कंदा आहियूं अहिड़े तरीक़े सां असांजो जेको कल्चर आहे उन में यकीनन जेकॾहिं असां अजरक पायूं था ऐं तव्हां ॾिठो अजरक असांजी हज़ारों साल पुराणी जेको आहे सो सकाफ़त आहे मुंहं जो दड़ो खां इहा जेको आहे सकाफ़त हलंदी अचे पई टोपी असीं पहिरियूं था उनखां अलावा खोड़ सारियूं शयूं आहिनि गज असांजूं ख़वातीन गज पहिरींदियूं आहिनि उनखां कल्चर जे हिसाब सां तमामु घणियूं शयूं आहिनि पर हीअ यकीनन तव्हां मीडिया जे दोस्तनि खे पूरी टीम खे मां मुबारकबाद ॾींदुसि ऐं तव्हां बि हिकिड़ो जेको आहे वॾो इहो कारनामो कयो आहे त सिंधी माण्हुनि खे जेको गॾु कयो आहे सिंध वासियुनि खे जेको गॾु कयो आहे यकीन इहा बि तमामु वॾी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे ऐं मां पाकिस्तानियुनि खे बल्कि दुनिया भर में जिते जिते सिंध सां तालुक़ु रखंदड़ सिंधी ॻाल्हाईंदड़ जेके रहनि था मां उन्हनि खे मुबारकबाद पेश करियां थो तव्हांजे सिंधी चैनल खे जेको आहे सो सिंध TV जे पूरी टीम खे मुबारकबाद ॾियां थो सिंध वासियुनि खे मुबारकबाद ॾियां थो जिते जिते हीअ यकीनन पूरे हफ़्तो जेको आहे सो हीअ प्रोग्राम हूअं त सॼो साल असां जेको आहे हीअ ख़ुशियूं मल्हाईंदा रहंदा आहियूं पर ख़ासि तौर ते हीअ जेको हफ़्तो जेको मल्हायो वञे पियो इन में पाक सरज़मीन पार्टी जे तरफ़ां असां जेको आहे भरपूर शिरकत कयूं था ऐं जिते जिते असांजूं ऑफिसूं आहिनि जिते जिते असांजो सेटअप आहे उन्हनि खे बि असां हिदायत कई आहे त हू जेको आहे भरपूर तरीक़े सां जेको आहे सो इन ख़ुशियुनि में जेको शरीक थियनि। PSP अगवान इफ्तिखार अहमद मोहम्मद अली बिरोई ऐं ॿियनि चयो त हू सकाफ़त ॾींहुं मल्हाए जिते ख़ुशी महसूसु कनि था त इहो बि सम्झनि था त माज़ी में ज़बान मज़हब ऐं फ़िक़ही बुनियादुनि ते सियासत कंदे माण्हुनि खे नफ़रतुनि जो निशानो बणायो वियो हू मोहब्बत प्यार ऐं हक़नि जो पैगाम ॾियनि था। देखिए आज जो कल्चरल डे यहाँ पे सिंध की सकाफ़त का है
तो ये उस बात का अमली सबूत है जो मुस्तफ़ा कमाल भाई ने कहा कि जो नफ़रतों के बीज बोए दिए गए थे उनको हम आज ख़त्म कर रहे हैं। और यहाँ पे जो अर्बन एरियाज़ में और रूरल एरियाज़ के जो लोग हैं वो मिलजुल कर सेलिब्रेट कर रहे हैं और हमारे लिए बड़ा खुश आइंद है कि तमाम सिंधी हैं और सिंध के बेटे हैं और यहाँ पे मिलके हम उसको इस मखसूस दिन को जो है मना रहे हैं। यहाँ पे हम आज हमारा सखावत का दिन है, आज हम मिल के मना रहे हैं क्योंकि हम भी सिंधी हैं। नए सिंधी तो हो सकते हैं लेकिन हम भी सिंधी हैं और हम भी पाकिस्तानी हैं। तो आज ये मुबारक दिन है, आज के दिन सिंध के लिए खुशियों का दिन है, आज ईद का दिन है सिंध के लिए और हमारे लिए। हम ये खुशी आज यहाँ मना रहे हैं पाक सरजमीन अनीस कैमखानी भाई की सरबराही में और सिंधी भाइयों के साथ मिलकर। ये असांजे ईद जो ॾींहुं आहे, ये असांजे वॾो ॾींहुं आहे। जेके बि ईदूं गुज़रनि थियूं असांजे अखियुनि ते मज़हबी ईदूं आहिनि, लेकिन हीअ असांजी सकाफ़ती ईद आहे, हीअ असांजी रूहानी ईद आहे। फिज़िकली मेंटली जेके बि असां हिते दोस्त वेठा आहियूं असां एॾा ख़ुशि आहियूं। अॼु अवां जेको आहे हिते ॾिठो पाकिस्तान हाउस में पाक सरज़मीन पार्टी तरफ़ां जेको अॼु सिंधी टोपी कल्चरल डे जेको असांजो मल्हायूं पिया, जेको सिंध धरती जे ॿारनि ऐं सिंध धरती जी जेको असांजी हिकिड़ी सकाफ़त आहे उनखे उजागरण लाइ असां ही सॼो पैगाम जेको आहे हितां जे सभु माना जेके ज़ुबान ॻाल्हाइण, चाहे उर्दू ॻाल्हाइण वारा ॿाहिरि हुजनि, चाहे सिंधी ॻाल्हाइण वारा ॿाहिरि हुजनि, पंजाबी ॻाल्हाइण वारा ॿाहिरि हुजनि, पश्तो ॻाल्हाइण उहे हिकु आहियूं। ऐं पाक सरज़मीन पार्टी जेकी आहे सो उनजो असांजो मेन जेको मैनिफेस्टो आहे, मुल्क जेको आहे माना सूबो मज़बूत आहे त सिंध मज़बूत आहे त मुल्क मज़बूत आहे। असां सभिनी क़ौमियत जे लाइ आहियूं। पंजाब जी सकाफ़त बि असांखे उहा ई असांखे प्यारी आहे, पाक सरज़मीन पार्टी खे ईअं पख्तून जेके आहे उनजी सकाफ़त प्यारी आहे, कश्मीर जी सकाफ़त प्यारी आहे, ईअं बलोचनि जी सकाफ़त प्यारी आहे। त इंशाअल्लाह ताला जेको भई सिंध कल्चरल जेको आहे इहा सम्झो असांजे सिंधी जेके रहंदा था सिंध में ईद जो ॾियारो आहे। ये अजरक टोपी या मुख़्तलिफ़ जेके शयूं असांजो ग़मी ऐं ख़ुशी में इस्तेमालु थींदियूं आहिनि उहो असांजो हिकिड़ो कल्चर आहे जेका 10-15 हज़ार सालनि खां वठी आहे। इतफ़ाक़ सां हिकिड़ो अहिड़ो मौक़ो आयो जॾहिं ज़रदारी साहब प्रेसिडेंट हो त उनजे मथां हिकिड़े सहाफ़ी जेको आहे टोक कई ऐं उनखां पोइ सिंधी माण्हुनि जी रवायत रही आहे त उहो इज्तिमाही तौर ते जवाबु ॾींदा आहिनि उनजो। ऐं पोइ इहो थियो त सिंध जी जेको KTN चैनल आहे उनजे काज़ी साहब हिनखे पहिरियों दफ़ो कॉल ॾिनी सिंधी माण्हुनि खे। सिंध टीवी ऐं काज़ी साहब गॾिजी हिननि खे ॾिनो त पोइ सिंधी माण्हू हिनखे हाणे ईद जे तौरु मल्हाइणु शुरू कयो अथऊं। ऐं पूरी दुनिया जे अंदरि जेके बि आज़ाद ऐं ज़िंदा क़ौमूं आहिनि उहे पंहिंजी सकाफ़त खे उजागर कंदियूं आहिनि ऐं उहे ख़ुशी जे तौरु मल्हाईंदियूं आहिनि। ऐं अॼु असांखे ख़ुशी इन ॻाल्हि जी आहे त असां पाक सरज़मीन पार्टी जे मरकज़ी ऑफिस मां जेको आहे सो सिंधियुनि जी ही ईद मल्हाए रहिया आहियूं। ऐं सिंधियुनि जे लाइ इहा ई गुज़ारिश आहे त ही जेका बि असांजूं क़दीम रवायतूं आहिनि, असांजी जेके बि रस्म आहिनि उन में अजरक आहे, टोपी आहे, पटको आहे ऐं ॿियूं बि मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, असांजो सलवार ख़मीस आहे। इहे शयूं ऐं ग़मी ख़ुशी जा त्योहार जंहिंमें लाॾा हूंदा आहिनि ऐं जंहिंमें सेरा हूंदा आहिनि, इहे सभु शयूं जेके इन कल्चर जो हिसो आहिनि त सिंध जे नौजवाननि खे घुरिजे त इन्हनि शयुनि खे अपनाइनि। ऐं अॼु मीडिया जो सोशल मीडिया जो दौरु आहे त जीअं दुनिया सिंध जे इन क़दीम सकाफ़त खां, सिंधी क़ौम खां, मोहन जे दड़े खां ऐं सिंध जे हज़ारनि सालनि जी तारीख़ खां वाक़ुफ़ु थी सघे। पाक सरज़मीन पार्टी हर सिंध वासी जे जज़्बे जा सिंध जी सकाफ़त ॾींहं खे सिंध जे मोहबत जो पैगाम करार ॾेई छॾियो आहे। पाक सरज़मीन पार्टी पारां मरकज़ी सेक्रेटरीट ते सिंध जो सकाफ़ती ॾियारो मल्हाए सिंध वासियुनि खे पैगाम ॾिनो वियो आहे त हाणे ज़बान जी बुनियाद ते विछोटीनि जो ज़मानो गुज़री चुको, मोहबतुनि जे ज़रिए सियासत ऐं सिंध खे फ़तेह करण जो वक़्तु अची वियो आहे। कैमरामैन वकार शेख सां गॾु फयाज़ कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, कराची।